नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज प्रोग्राम रौनक रमज़ान खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। अज असांजो प्रोग्राम ईद उल फितर के मसाइल ते मुश्तमिल हूंदो। अज असांजा प्रोग्राम में जेके मेहमान ख़ास आहिनि, अल्लामा करीम बख्श मशहूरी दामत बरकातुहुमुल आलिया कॉल के ज़रिए असांखे जॉइन कंदा ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थींदा। ईद के तमाम मसाइल ते साईं जिन सां तफ़सीली गुफ्तगू थींदी। तमाम दोस्तन सां गुज़ारिश कंदुसि जेके असांजे चैनल ते नवां आहिनि त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। त प्यारा दोस्तों, ऐं बिना कंहिं देर जे पंहिंजे महिमान ख़ासि अल्लामा करीम बख्श मशहूरी जी तरफ़ वञणु चाहियां थो ऐं साईं जिन जी ख़िदमत में उहे तमामु सुवालात अर्ज़ु कंदुसि। यकीनन साईं जिन तफ़सीली गुफ्तगू फ़रमाईंदा ऐं असांखे तमामु उन सवालात जा जवाब ॾींदा जेके सवालात असां साईं जिन जी ख़िदमत में अर्ज़ु कंदासीं। तव्हां बिना कंहिं देर जे साईं जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। साईं जिन असांखे हिन प्रोग्राम में पंहिंजी तफ़सीली गुफ्तगू सां नवाज़ीनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। क़िबला छा हाल आहे? ख़ुशि आहियो? कीअं तबियत मुबारक तव्हांजी साईं? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर आहे, शुक्र आहे। तव्हां ख़ुशि आहियो? बहारी आहे? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। क़िबला तव्हांखे राय इस्लाम जे प्रोग्राम रौनक रमज़ान ट्रांसमिशन में भली कार चवां थो। वॾी महिरबानी, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। वॾियूं महिरबानियूं क़िबला तव्हांजूं जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं असांखे ॾिनियूं ऐं असांजे नाज़रीन जे लाइ यकीनन तव्हांजी गुफ़्तगू मुफ़ीद हूंदी ऐं मुंहिंजी दिलि चाहियो पिए त तव्हांजे ज़रिए असांजा नाज़रीन जेके आहिनि सो दीनी जेके मालूमात खां मुस्तफ़ीज़ थियनि। जी त क़िबला अॼु ईद उल फितर जे हवाले सां अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। जेके मसाइल आहिनि उन्हनि सुवालात जा जवाब यकीनन जवाबात तव्हां असांखे ॾींदा। ऐं नाज़रीन सां गुज़ारिश कंदुसि त अॼु असां सां जेके महिमान ख़ासि गॾु आहिनि, असांजा महिमान ख़ासि अल्लामा करीम बख्श मशहूरी दामत बरकातुहुमुल आलिया असां सां कॉल ते मौजूदु आहिनि ऐं असां ईद उल फितर ईद जे तमामु मसाइल ऐं जेके बि सुवालात हूंदा साईं जिन जी ख़िदमत में अर्ज़ु कंदासीं। यकीनन साईं जिन तफ़सीली गुफ़्तगू फ़रमाईंदा ऐं असांखे उन्हनि तमामु सुवालात जा जवाबात बहितरीन नमूने सां इनायत फ़रमाईंदा। अल्लाह पाक साईं जिन खे बरकतूं ऐं रहमतूं अता फ़रमाए। त क़िबला अव्हांजी ख़िदमत में पहिरीं हीअ सुवाल आउं अर्ज़ु कंदुसि त ईद उल फितर जी ईद जी नमाज़ जी शरई हैसियत छा आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रमज़ान ईद जी नमाज़ जी शरई हैसियत त मुसलमाननि ते ईद वाजिब आहे। आक़िल बालिग़ जेको दुरुस्त आहे उन ते ईद वाजिब आहे, इहा शरई हैसियत आहे। जी ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जो मुसलमान इज्तिमाही सूरत में 12 महीने गॾु थी इस्लाम जो शियार बणजनि था। सभु हिकु ज़बान में हिकु प्लेटफॉर्म ते अची यकजहतीअ जो इज़हार बि कनि था, इस्लाम जो इज़हार बि थिए थो। गॾिजी इज्तिमाही दुआ घुरी थी वञे, इज्तिमाही ख़ुतबो ॿुधो थो वञे, पढ़ियो थो वञे। इन में खोड़ सारियूं मुसलमाननि खे रहमतूं बरकतूं हासिल थियनि थियूं। सुभान अल्लाह, बहितरीन। साईं ईद उल फितर जी नमाज़ कंहिं ते वाजिब आहे? ऐं जेको आक़िल बालिग़ हुजे ऐं मुसलमान हुजे, आज़ाद हुजे, मुसाफ़िर आहे त उन ते कान्हे। अच्छा क़िबला औरत ते ईद नमाज़ वाजिब न आहे? न साईं, औरत ते वाजिब कान्हे का। अच्छा, बहितरीन नमूने सां साईं जन असांखे सुवाल जो जवाबु इनायत फ़रमायो त ईद जी नमाज़ तमामु आक़िल बालिग़ मुसलमान मर्द ते वाजिब आहे, औरत ते ईद जी नमाज़ वाजिब न आहे। ऐं ॿिए नंबर ते आउं सुवाल साईं जिन जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त क़िबला ईद जी नमाज़ जो वक़्तु कहिड़े टाइम खां शुरू थिए थो ऐं केसीं ताईं ईद जी नमाज़ अदा करे सघिजे थी? आख़िरी वक़्तु कहिड़ो आहे उनजो? जी साईं, जीअं सिज उभरे थो, इशराक जो टाइम थिए थो जी त उन महिल खां वठी ज़वाल जे टाइम ताईं, ज़वाल खां कुझु घड़ियूं अॻे पढ़िजे त इहो ईद जो टाइम आहे। जी पर हर इलाइक़े में मौक़े जी मुनासिबत सां सहूलतवार जेके मुस्लमान पाण में मुशावरत करे टाइम रखंदा आहिनि जी उहो बहितर हूंदो आहे। बाक़ी जेको सही ऐं ईद नमाज़ थी सघे त उहो टाइम आहे इशराक खां, यानी सिज उभरण खां वठी ज़वाल जे टाइम ताईं। सही, बहितरीनु साईं, तमामु ज़बरदस्त तव्हां असांखे इन सुवाल जो जवाबु इनायत फ़रमायो। ऐं क़िबला छा ईद जी नमाज़ मस्जिद में अदा करे सघिजे थी?
ईद जी नमाज मस्जिद में अदा करे सघे थी जो मस्जिदूं ठहियल ई नमाज ले आहिनि। बाक़ी बहितर इहो आहे त अगरि कंहिं इलाइक़े जा मुस्लमान कसीर तादाद में गॾु थियनि था त पोइ ॿियो अहिड़ो प्लाट हुजे, ईदगाह हुजे या अहिड़ो को खुलियल मैदान हुजे त जीअं 12 महीने आसानी सां ईद पढ़ी सघनि। पर जेके महले जा कंहिं इलाइक़े जा मस्जिद में अचनि था ऐं मस्जिद एतिरी वॾी आहे त हुन में बिल्कुलु नमाज़ जाइज़ आहे जो मस्जिदूं ठहियल ई नमाज़ ले आहिनि। सही साईं, जेकॾहिं केरु ईद जी नमाज़ पढ़णु वञे थो ऐं ईद जी नमाज़ जे लाइ वञण जे लाइ रस्तो वग़ैरह इन जे बारे में अहादीस मुबारक में छा हुकुम आहे? ऐं सुवाल मूंखे सम्झ में न आयो। साईं, ईद जी नमाज़ जे लाइ वञण जे दौरान जेकॾहिं माण्हू ईद नमाज़ पढ़ण जे लाइ वञे थो त उन दौरान रस्ते खे तब्दील कजे या अहादीस मुबारक में इन जे लाइ को हुकुम आहे? हा साईं, असल में पुराणे दौर में जीअं त काफ़रनि जा बि ॻोठ हूंदा हुया ऐं उन्हनि खे इस्लाम जो शान ऐं शौक़त ॾेखारण लाइ जीअं त ईद उल फितर हुजे, ईद उल अज़हा हुजे, इस्लाम जो शिआर आहे, इस्लाम जी निशानी आहे। मुस्लमाननि जे गॾिजण, इज्तिमाही तौर ते हिकिड़ो इज्तिमा करे दुआऊं घुरण, ईद नमाज़ पढ़ण जो इहो हिकिड़ो अहिड़ो निशान आहे जो इहो ॿियनि मज़हबनि में कोन्हे को। उन दौर में हिकिड़े रस्ते सां अचण ऐं ॿिए रस्ते सां वञण जो असल मतिलबु जेको बुज़ुर्गनि लिखियो आहे त जीअं काफ़र ॾिसनि त मुस्लमान कसीर तादाद में हिकु तरफ़ खां आया या ॿिए तरफ़ खां विया, उन्हनि खे इस्लाम जी अज़मत नज़र अचे। अॼु जे दौर में खणी अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर पोइ बि जेकॾहिं हिकिड़े रस्ते खां अचिबो ॿिए रस्ते खां वञिबो त वरी बि सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुबारक ते अमल थींदो ऐं सुन्नत अदा थींदी, सवाब थींदो। सही, ज़बरदस्त साईं, तमामु बहितरीन नमूने सां तव्हां असांजी रहनुमाई फरमाए रहिया आहियो। ऐं साईं, ईद जी नमाज़ जेकॾहिं फोत थी वञे त उनजी कज़ा आहे? न त इहा ईद नमाज़ छो त वाजिब आहे, टाइम जे अंदरि अदा कई वई तो अदा थींदी। जेकॾहिं कंहिंजी कज़ा थी वई त उनजी कज़ा कान्हे। सही, बहितरीन। त नाज़रीन, साईं जन असांजी बहितरीन नमूने सां रहनुमाई फरमाए रहिया आहिनि त जेकॾहिं ईद जी नमाज़ फ़ौत थी वञे त उनजी कज़ा न आहे। जेकॾहिं उन में शरीक थी के मुस्लमान ईद नमाज़ अदा कनि था त उनजी नमाज़ थींदी ऐं उहो नमाज़ कज़ा करण जो इन में शरई को हुकुम न आहे। त प्यारा दोस्तो, असां सां कॉल ते मौजूदु आहिनि असांजा महिरबान दोस्त अल्लामा करीम बख़्श मशहूरी दामत बरकातुहुल आलिया, जेके बहितरीन नमूने सां असांजी रहनुमाई फरमाए रहिया आहिनि ऐं तमामु नाज़रीन जे लाइ बहितरीन मालूमात खणी अॼु हिन प्रोग्राम में आउं हाज़िर थियो आहियां। त क़िबला, अव्हां जी ख़िदमत में वरी ॿियो सुवालु आहे त ईद नमाज़ खां बाद में जेको मुस्लमान मिलंदा आहिनि, मुसाफ़ो कंदा आहिनि या गले मिलंदा आहिनि, इन जी का शरई हैसियत आहे? असल में मुसलमान जो जीअं त 12 महीने गॾजनि था, 8 ॾींहं जुमे ते गॾजनि था, उन्हनि जो मिलण त बहितर आहे। ऐं जुमो आहे ई मुस्लमाननि जे मेल जोल जो, जीअं हिक ॿिए जे हालात जी, हिक ॿिए जे लिबास मां, हिक ॿिए जे चेहरे मां, हिक ॿिए जी तबियत मां मुस्लमान हिक ॿिए जा हमदर्द बि हुजनि, मसावात बि आहे। हिक ॿिए सां मेल जोल करण सां मुहबत वधे थी। त 8 ॾींहं नथा मिली सघनि त 12 महीने जॾहिं ईद उल फितर या ईद उल अज़हा पढ़ण लाइ गॾजनि था त उन्हनि जो पाण में मिलण ख़ैर बरकत खां ख़ाली कोन्हे। बिल्कुलु हिक ॿिए सां मिलण, मुसाफ़िरो करणु सुन्नत आहे। साईं, मरीज़ ते ऐं मुसाफ़िर ते बि ईद नमाज़ वाजिब आहे या न? मुसाफ़िर ते ईद नमाज़ ऐं जुमो नमाज़ वाजिब कान्हे, जे पढ़ंदो त अदा थी वेंदी। अच्छा, जेकॾहिं पढ़ंदो त अदा थी वेंदी, बाक़ी वाजिब न आहे हुन ते? वाजिब न आहे। साईं, ईद जे जेकॾहिं मौक़े ते ॾिठो वञे त अक्सर मुस्लमान नवां कपिड़ा ऐं नवां चेपल या जूता वग़ैरह पाईंदा आहिनि, त इन लाइ ज़रूरी आहे जो नवां कपिड़ा पाइजनि या इहा ईद कंहिंजी आहे? रोज़ेदारनि जे लाइ आहे या उन्हनि मुस्लमाननि जे लाइ बि आहे जेके रोज़ो नथा रखनि? जीअं मूं मथे हिकु मसइले में ॿुधायो त ईद मुस्लमाननि जो पाण में गॾजण इस्लाम जो शिआर आहे। अहिड़े तरीक़े सां सुठो लिबास ऐं सुठी पोज़ीशन में अचनि इहो बहितर आहे, रुगो ईद नमाज़ लाइ न बल्कि हर नमाज़ लाइ। जीअं क़ुरान पाक में आहे, या बनी आदम खुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्ल मस्जिद, जॾहिं बि नमाज़ लाइ अचो त
तो सुठो लिबास ऐं ख़ूब ज़ीनत करे अचो। त ईद नमाज़ बि चूंकि नमाज़ आहे, इन करे सुठो लिबास सुठी पोज़ीशन में ऐं होलीअ में मुस्लमान अचनि इहो बहितर आहे। पर ज़रूरी कोन्हे लिबास पुराणो बि पाए ईद पढ़े सघिजे थी ऐं धोतल हुजे, साफ़ सुथरो हुजे। जेकॾहिं नवां कपिड़ा इन में शर्त न आहिनि, साफ़ सुथरो लिबास हुजे, साफ़ सुथरो साफ़ हुजे, धोतल हुजे जी, उहो पाए सघिजे। अच्छा साईं, जेकॾहिं ईद उल फितर या ईद उल अज़हा जी नमाज़ जेका हूंदी आहे या ईद उल फितर जी नमाज़ जेकॾहिं ईद उल फितर यकुम शवाल उल मुकर्रम ते कंहिं उज़र जे करे या कंहिं मजबूरी जे करे अदा न करे सघे त पोइ माण्हू ॿिए ॾींहुं ईद नमाज़ अदा करे सघे थो? जी साईं, जेकॾहिं बरसाति जे करे या कंहिं दुश्मन जे हमले जे करे को गैर मुस्लिम मुल्क हमलो थो करे या अल्लाह न करे अहिड़ा हालात असांजे मुल्क ते अचनि, पर के अहिड़ा सबब आहिनि जिन में बरसाति बि आहे, के ॿिया सबब बि आहिनि जंहिंजे करे शवाल जी पहिरीं तारीख़ ईद उल फितर अदा नथी करे सघिजे, ॿिए ॾींहं ते बि अदा ज़वाल खां अॻे अॻे करे सघिजे थी। ॿिए ॾींहुं उनजे ईद जी नमाज़ अदा करे सघिजे थी जेकॾहिं पहिरीं शवाल मुकरम ते। जी, नमाज़ ईद साईं अक्सर ॾिठो वञे त असांजा मुस्लमान ॿाहिरि जेके सो नमाज़ ईद अदा करण खां बाद जल्द पंहिंजे घरनि जी तरफ़ वापसि मोटी वेंदा आहिनि ऐं ईद नमाज़ जो ख़ुतबो ॿुधंदा न आहिनि, त उन्हनि जे लाइ छा हुकुम आहे? साईं, हिन जो जवाबु इहो आहे त ईद जो ख़ुतबो सुन्नत आहे, जुमे जो ख़ुतबो वाजिब आहे। सुन्नत जा तारीख़ ते बि ऐं सुन्नत सां हुनजी मोहबत जी निशानी न चइबी जो ख़ुतबो न ॿुधनि, तकड़ा उथियो हलिया वञनि। हालांकि ख़ुतबे में नसीहत हूंदी आहे, सम्झाणी हूंदी आहे, इस्लाम जी का न का सम्झाणी सुहिणे तरीक़े सां हूंदी आहे, कंहिं बि ॿोली में हूंदी आहे, पर ख़ुतबो हमेशह हुननि जी ॿोली में बि पढ़ी सघिजे थो। ऐं ख़ुतबो ईद जो ॿुधणु सुन्नत आहे, सुन्नत जो तारिक बि गुनाहगार चइबो। जी, बहितरीन साईं, ज़बरदस्त तव्हां असांखे हिन सुवाल जो जवाबु इनायत फ़रमायो। साईं, ईद जी नमाज़ खां अॻु में या बाद में नवाफ़िल अदा करे सघजनि था या न? साईं, हिन जो जवाबु इहो आहे त ईद जी नमाज़ खां अॻु में ऐं बाद में नफ़िल पढ़ण जो जेको सिस्टम आहे त अवल नथा पढ़ी सघनि, बाद में पंहिंजे घरनि में वञी पढ़ी सघनि था। ईदगाह में नथा पढ़ी सघनि? ईदगाह में नथा पढ़ी सघनि। अच्छा, बाद में वञी पंहिंजे घर में या पंहिंजे मोहल्ले जी मस्जिद में जेकॾहिं नफ़िल पढ़ण त इजाज़त आहे? हा, उते पढ़ी सघंदा, सो बि ईद खां बाद, अगरि ज़वाल जो टाइम न हुजे त। जी साईं, ईद जी नमाज़ लाउड स्पीकर ते जेकॾहिं ॾिठो वञे त पढ़ाइनि था, त लाउड स्पीकर ते ईद जी नमाज़ पढ़ाइण में को हरज त न आहे? असल में कंहिं दौर में मुकबिर बीहंदा हुआ जेके हिन मामले खे सम्झंदा, पर हाणे जीअं त दीन जी ॼाण मुस्लमान घटि था हासिल कनि, इन पासे तवजो घटि आहे, त लाउड स्पीकर ते इन करे पढ़ी थी वञे त जीअं ॿाहिरि ताईं आवाज़ पोयनि सिफ़नि ताईं पहुचे थी सघे थी। ऐं बहितर ऐं सुन्नत तरीक़ो इहो आहे त विच में के मुकबिर बीहारिया वञनि जेके अल्लाहु अकबर तकबीर जो आवाज़ बुलंद कनि, पोयनि ते बि आवाज़ पहुचे थी, इन में सवाब ऐं बरकत वधीक आहे। बाक़ी लाउड स्पीकर ते अगरि पढ़ी वई त थी वेंदी। साईं, ईदगाह जे अंदरि ॿ दफ़ा यानी ॿ जमायतूं ईद जी नमाज़ूं थी सघनि थियूं? हा साईं, इहो इख़्तिलाफ़ी मसइलो आहे पंहिंजी जाइ ते। जेकॾहिं हिकिड़े इलाइक़े जे मुस्लमाननि पढ़ी आहे जी, त वरी ॿिए इलाइक़े जा अगरि रहिजी विया आहिनि त पढ़ी सघनि था। जी, त कोशिशि कनि त जीअं सभु हिकु वक़्त में हिकु ई जॻह ते गॾिजी सभु मुस्लमान पढ़नि, हिन में सवाबु वधीक आहे। साईं, शब क़द्र जे बारे में जेकॾहिं शब क़द्र जे मुतालिक़ मां कुझु जेकॾहिं असांखे शब क़द्र जा फ़ज़ाइल ॿुधाईंदा तॾहिं मां जी नवाज़िश थींदी, छो जो शब क़द्र बि क़रीब आहे ऐं असांजा नाज़रीन जेके असांजे हिन प्रोग्राम में ॾिसी रहिया आहिनि ऐं ॿुधी रहिया आहिनि तव्हांखे, त यकीनन उहे तव्हांजी हिन गुफ़्तगू खां मुस्तफ़ीज़ थींदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं, शब क़द्र अज़ीम रात आहे, जंहिं रात खे वाज़ह करे अल्लाह जल शानहू क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे, जंहिंमें सूरतुल क़द्र वाज़ह आहे। अल्लाह तो फरमाए त क़द्र जी रात 1000 महीननि खां भली आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाहिरी जलवे खां अॻु में बनी इसराइली दौर में अहिड़ा बुज़ुर्ग हुआ जिन जी 1000 साल ताईं उम्र
हुई। उहे ॾींहं जो जिहाद कंदा हुआ, रोज़ो रखंदा हुआ ऐं राति जो सॼी राति जाॻंदा हुआ। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वसलाम सहाबा किराम अलैहिम रिज़वान खे जॾहिं उन्हनि जा इहे हालात, इबादत, जिहाद जो जज़्बो ऐं रोज़े सां मुहबत जो ॿुधाई त सहाबा किराम अलैहिम रिज़वान खे हसरत थई त असांजी एतिरी उमिरि बि कान्हे ऐं एतिरी फुर्सत बि कान्हे त असांखे एतिरो सवाबु कीअं मिले। त पोइ उनजे बिना ते अल्लाह जल शान सूरतुल क़दर नाज़िल कई त इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। या रात 1000 महीननि खां बहितर आहे। यानी को 1000 महीना इबादत करे जंहिंजा 84 साल ऐं 83 साल ऐं कुझु महीना थींदा 1000 महीननि जा, 83 साल ऐं कुझु महीना थींदा जेको 1000 महीना इबादत करे। त हाणे हिकिड़ो क़दर जी राति इबादत करे त हुनजी क़दर वारी हिकिड़ी राति जी इबादत 83 साल 4 महीननि खां सवाब में, अजर में अल्लाह जे हुज़ूर में बहितर आहे। वॾी सआदत आहे जो क़दर जी राति हिन उम्मत खे मिली आहे जेका रमज़ान अल मुबारक जे आख़िरी ॾहाके में, आख़िरी ॾहाके जे बि 21 वारनि रातिनि में 21, 23, 25, 27, 29, 27 ॾे कुझु बुज़ुर्गनि जो लाड़ो वधीक आहे। जीअं त क़ुर पाक में क़दर जो लफ़्ज़ 3 भेरा आयो आहे। लैलतुल क़द्र इहो जुमिलो क़ुर पाक में 3 भेरा आयो आहे ऐं इन लैलतुल क़द्र में 9 अखर आहिनि। त 9 खे जेकॾहिं 3 सां ज़रब ॾिबी त हिसाब 27 जो बीहे। यानी बतौर नस इशारो मिलियो कि इहा राति 27 जी आहे, पर इन ते हतमी फ़ैसिलो कोन्हे, इन ते हतमी खणी एतमाद न कजे। बसि रमज़ान अल मुबारक जे आख़िरी ॾहाके में 21 वारनि रातिनि में लैलतुल क़द्र खे तलाश कजे, उनमें इबादत कजे, उनमें ज़िक्र कजे, उनमें घणियूं दुआऊं घुरिजनि पंहिंजे लाइ, उम्मत मुस्लिमा लाइ, सॼे मुल्क लाइ। उनजी वॾे में वॾी निशानी जेका बुज़ुर्गनि लिखी आहे त उन राति तारो लाड न कंदो आहे। उन राति सर्दी हूंदी त घणी न हूंदी, यानी मोतदिल राति हूंदी आहे। उन राति जी 3 निशानी बुज़ुर्गनि ॿुधाई आहे किताबनि में त कुतो रूड़ न कंदो आहे। निशानियूं आहिनि हिन राति जूं। बसि जेको तलाश कंदो मुहबत सां यकीनन उनखे इहा राति मुयसर थींदी ऐं उम्मत खे थिए बि थी। सुभान अल्लाह। ऐं साईं एतिकाफ़ जो मक़सदु बि इहो हूंदो आहे त शब क़द्र खे तलाश करणु। जी जी, एतिकाफ़ में वेहे थो, दुनिया जा कारोबार, घर बार, हर शइ छॾे अची मस्जिद जी कुंड वसाए थो, अलाह जो महिमान हूंदो आहे, उनखे बि यकीनन शब क़द्र हासिल थींदी जो मस्जिद में वेहण ई इबादत आहे। ऐं जेको तहज्जुद पढ़े थो राति जो, ॿियो न बार जेको इशा नमाज़ जमाए सां पढ़े थो, फजर जी जमाए सां पढ़े थो, उनखे बि सम्झो त क़द्र जी राति नसीब थी वई। सुभान अल्लाह। जी साईं, शब क़द्र में ख़ासि उहे कहिड़ा अमल आहिनि जेके कजनि? शब क़द्र में ख़ासि अमल त आहे नफ़िल पढ़णु, जी नमाज़ पढ़णु, क़याम करणु, तिलावत करणु, दुआऊं घुरणु, ज़िक्र अज़कार कसरत सां करणु, जीअं सॼी राति इबादत में गुज़रे ऐं फुज़ूल। हा त साईं, रमज़ान मुबारक जो बरकतनि ऐं रहमतनि वारो महीनो हले पियो ऐं इन जे अंदरि आख़िरी जेको अशरो आहे, यकीनन इन अशरे में जेका राति आहे शब क़द्र जी राति आहे, उहा बि मुस्लमाननि जे लाइ हिकु वॾी नेमत आहे। लेकिन साईं इन सां गॾोगॾु ईद उल फितर जो जेको मुबारक ॾिहाड़ो आहे उन जा फ़ज़ाइल बि असांखे जेकॾहिं तव्हां ॿुधाईंदा त नवाज़िश थींदी। आख़िरी अशरो बि फज़ीलत वारो आहे, बल्कि सॼो महीनो फज़ीलत वारो, जंहिंजे लाइ मदीने वारे साईं जी हिकु हदीस मुबारक अचे थी, वहुव शहरुन अव्वलुहु रहमतुन। हिन महीने जो पहिरियों ॾहाको अल्लाह जे तरफ़ां सॼी काइनात जे इंसाननि मुस्लमाननि ते रहमत हूंदी आहे। व औसतुहु मग़फ़िरतुन, विचों ॾहाको बख़्शिश जो, मग़फ़िरत जो। व आख़िरुहु इत्क़ुन मिनन नार, आख़िरी ॾहाको जहन्नम जी बाहि खां आज़ादी जो आहे। ऐं ईद उल फितर जो जेको ॾींहुं आहे उहो सॼे महीने जे रोज़ेदारनि जी इबादत अल्लाह अज़्ज़ व जल सां जेको लॻा हुयो उनजे इज़हार जो ॾींहुं आहे। जी मज़दूरी मिलण जो ॾींहुं आहे, मज़दूरी मिलण जो ॾींहुं आहे, जेका सॼे महीने में तरावीह पढ़ी वई, तिलावतूं कयूं वियूं, इबादत कई वई, ज़िक्र कयो वियो, नफ़िल पढ़िया विया, इज्तिमाई दुआऊं घुरियूं वियूं। त उनजी पादाश में
ये खणी तसवर कजे त अल्लाह जल शानो जे तरफ़ां हिकु रूहानी ऐं अणखुट अजरो सवाब मिलण जंहिंखे मज़दूरी जो लफ़्ज़ ॾेई सघिजे थो, अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे ख़ासि मदीने वारे साईं जी उम्मत खे अदा करे थो। उन मज़दूरी ऐं अजर वठण घुरण जो इज्तिमाही ॾींहुं जेको मुस्लमाननि जो आहे सो ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे। साईं रमज़ान मुबारक जो महीनो बि हाणे पंहिंजी पुॼाणी ते आहे, आख़िरी जेके ॾींहं बचिया आहिनि, त जेके क़दरदान माण्हू हूंदा आहिनि यकीननि त रमज़ान जॾहिं मोकिलाईंदो आहे त उन्हनि जे अखियुनि मां नीर वहंदा आहिनि, उहे रुअंदा आहिनि ऐं हिन महीने जी मोकिलाणी ते उहे तमामु ग़मज़ुदा ऐं जेको सो ग़मगीन ऐं परेशान हूंदा आहिनि। हा साईं, उहे ख़ुशि नसीब आहिनि जेके उते रमज़ान अल मुबारक इबादत जो महीनो, बरकतनि जो महीनो, हाणे जन उन जे वञण सां अलविदाई थिए थी, जुदाई थिए थी, त यकीननि जेके मोमिन तबियत बाना आहिनि उहे रोईंदा आहिनि, दुखारा थींदा आहिनि। जीअं रमज़ान अल मुबारक जे अचण सां मुस्लमान ख़ुशि थींदा आहिनि, अहिड़े तरीक़े सां रमज़ान अल मुबारक जी जुदाई ते ग़मगीन ऐं दुखारा थींदा आहिनि। उहे जेके बूढ़ा हुननि जा किरनि था, उहे बि उन्हनि जे लाइ सआदत बणिजी किरनि था। जीअं हदीस मुबारक में अचे थो त इज़ा दाख़ल रमज़ान, जॾहिं रमज़ान दाख़िल थींदो आहे यानी चंड नज़र ईंदो आहे, फुतिहत अबवाबुल जन्नत, जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि, व गुल्लिकत अबवाबु जहन्नम, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि, व सुलसिलत शयातीन, शैताननि खे क़ैद कयो वेंदो आहे। शैतान क़ैद बि हुजे पोइ बि मुस्लमान निमाज़ न पढ़े, रोज़ो न रखे, यकीननि इहो शैतान जी 11 महीना 11 ऐं खणी सुब जो असर चइबो, उहो असर ज़ाहिर हूंदो आहे जेको एतिरनि बरकतुनि ऐं रहमतुनि जे हूंदे बि रमज़ान अल मुबारक मां फैज़याब न थिए। असां रमज़ान अल मुबारक जे ॾींहंनि ऐं रातिनि जे अंदरि जेका बख़्शिश थींदी आहे, अल्लाह पाक पंहिंजे ॿारनि जी बख़्शिश फरमाईंदो आहे, त उन जे मुतालिक़ तव्हां असांखे ॿुधाईंदा? हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह मुकाशफ़तुल क़ुलूब में हदीस मुबारक आंदी आहे रमज़ान शरीफ़ जे हवाले सां त हर रोज़ रोज़े खोलण जे टाइम ते 6 लख गुनाहगारनि जी बख़्शिश थिए थी। सुभान अल्लाह, 6 लख गुनाहगार उन्हनि खे बख़्शियो वेंदो आहे। हर रोज़े खोलण जे टाइम ते उन्हनि जी मग़फ़िरत थींदी आहे। वरी जॾहिं जुमे जी राति ईंदी आहे या जुमे जो ॾींहुं सुबुह रमज़ान शरीफ़ में, तो हिकु हिकु घड़ीअ में 6 लख गुनाहगारनि जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश थिए थी। यानी हिकिड़े कलाक में ईद उल फितर जो ॾींहुं अचे थो त उन ॾींहुं अल्लाह जल शानहू ख़बर हुजण जे बावजूद, आलिमुल ग़ैब हुजण जे बावजूद वरी मलाइकनि खां पुछंदो आहे त सॼे महीने में केतिरनि जी मग़फ़िरत अथई। पोइ मलाइक सभु ॿुधाईंदा आहिनि अल्लाह जल शानहू खे त हेतिरनि जी बख़्शिश अथई। अल्लाह फरमाईंदो आहे त जेतिरा सॼे महीने में बख़्शा थिया, मग़फ़िरत कई वई, अॼु ईद उल फितर जे ॾींहुं एतिरी ॿी मख़लूक़ात इंसान ज़ात जी मग़फ़िरत कई थी वञे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत। सुभान अल्लाह साईं, वॾी नवाज़िश आहे, वॾे में वॾो अल्लाह पाक जो करम आहे। त प्यारा दोस्तो, असां सां काल ते मौजूदु आहिनि असांजा प्यारा ऐं महिरबानी दोस्त अल्लामा करीम बख़्श मशहूरी दामत बरकातुहुल आलिया, जेके असांखे रमज़ान ऐं ईद उल फितर या इत्काफ़ या तरावीन जे मुतालिक़ अहम जेका हिसो तमामु बहितरीन नमूने सां असांजी रहनुमाई फरमाए रहिया आहिनि। त क़िबला अवां पंहिंजे तरफ़ खां असांजे दोस्तनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदा? बस पैगाम इहो आहे त रमज़ान अल मुबारक मसावात जो महीनो आहे, बरकत जो महीनो आहे। जीअं हिकु हदीस मुबारक में बचे थो त पोइ आका ग़ुलाम खे रोज़े जे करे, रोज़ेदार हुजण जे करे कम में आसानी थो करे त अल्लाह ताला उनखे बख़्शे थो छॾे। क़यामत जे ॾींहुं उनजे सवालात में, हिसाब किताब में आसानी फरमाईंदो। इंसान ज़ात सां भलाई कई वञे, मुस्लमान जेके सरमाएदार आहिनि जिन वटि दुकाननि ते, भुञनि ते, जिते किथे माण्हू कमकार कनि था, नौकर आहिनि उन्हनि वटि, उन्हनि सां रोज़े रखण जे करे अगरि रोज़ेदार आहिनि त उन सां कम में नरमी कई वञे, आसानी कई वञे त यकीननि अल्लाह उन्हनि जे कमनि में उन्हनि ते आसानी कंदो। ऐं रोज़ेदार जी रोज़े खोलण जे टाइम ते दुआ क़बूल थिए थी। मदीने वारे साईं जी हदीस मुबारक जो मफ़हूम आहे त 3 शख़्सनि जी दुआ खे अल्लाह ताला रद्द नथो करे। हिकु रोज़ेदार जॾहिं रोज़ो खोले थो, ॿियो मज़लूम जंहिंसां ज़ुल्म कयो वञे उन जी दुआ ऐं आह खे बि रब उते जो उते क़बूल करे थो। टियों आदिल बादशाह जंहिंखां रैयत ख़ुशि हुजे
वो आदिल बादशाह बि जेका दुआ घुरंदो आहे उनजी क़बूल थींदी आहे। सुभान अल्लाह। त साईं मुस्लमाननि खे घुरिजे त यकीनन पंहिंजे लाइ, पंहिंजे अहल अयाल वालिदैन जे लाइ दुआऊं घुरनि। हीउ महीनो बि ख़ासि क़बूलियत जो महीनो आहे। जी जी, ऐं त इन में दुआउनि जो एतमाम करणु घुरिजे। ऐं तव्हां तमामु बहितरीनु नमूने सां असांजी रहनुमाई कई, असांजे दोस्तनि ताईं ऐं पंहिंजो पैगाम पहुचायो। ऐं अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे घड़ियूं ॾिनियूं। यकीनन ई असांजे लाइ सआदत ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अॼु तव्हां सां असां जेको सो कॉल जे ज़रिए गुफ़्तगू करे रहिया आहियूं। ऐं असांजा दोस्त जेके तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि, यकीनन अव्हांजी गुफ़्तगू मां ज़रूरु उन्हनि खे फ़ाइदो नसीबु थींदो ऐं फ़ाइदो हासिलु थींदो। ऐं वॾी नवाज़िश तव्हांजी साईं, वॾी महिरबानी तव्हांजी। अलाह पाक तव्हांखे सलामत रखे जो अव्हां असांखे रौनक रमज़ान ट्रांसमिशन प्रोग्राम में पंहिंजो वक़्तु ॾिनो। साईं हाणे प्रोग्राम जो वक़्तु जेको सो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। हाणे बसि असांखे इजाज़त ॾींदा। अव्हांखे बि अलाह पाक हमेशह ख़ुशि रखे। असांजे लाइ दुआऊं फ़रमाइजो साईं। त प्यारा दोस्तो, अॼु रौनक रमज़ान ट्रांसमिशन में असांजा महिमान ख़ासि हुआ हज़रत अल्लामा करीम बख़्श मशहूरी दामत बरकातुहुमुल आलिया, जिन तमामु सुहिणे नमूने सां सुहिणे अंदाज़ में गुफ़्तगू फ़रमाई ऐं उन्हनि तमामु मसाइल जा हल ॿुधाया जेके असां साईं जिन जी ख़िदमत में अर्ज़ु कया। त प्यारा दोस्तो, हीउ रमज़ान मुबारक जो महीनो आहे ऐं हिन रमज़ान मुबारक जे महीने जूं आख़िरी तारीख़ूं आहिनि, आख़िरी ॾींहं आहिनि। त इन्हनि में आउं तमामु पंहिंजे मुस्लमान भाइरनि सां गुज़ारिश कंदुसि त हिन महीने में पंहिंजे रब करीम खे राज़ी कयो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तमामु अहकामात जे मथां कोशिशि कयूं जो असां अमल कयूं। त यकीनन अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजे रहम करम सां नवाज़ींदो ऐं मालामाल फ़रमाईंदो। ऐं उहे रोज़ेदार जेके अल्लाह जे लाइ खाइण पीअण बंदि कनि था, पंहिंजी तमामु ख़्वाहिशात खां जेको सो ताल्लुक़ ऐं राबितो ऐं वास्तो ख़तमु करे अल्लाह जे लाइ जेके रोज़ो रखनि था, त यकीनन उहे ख़ुशि नसीब बान आहिनि, उहे ख़ुशि नसीब इंसान आहिनि जो अल्लाह उन्हनि जे मथां करम नवाज़ी फ़रमाई आहे। ऐं असां तव्हां सभिनी जे मथां इहा करम नवाज़ी आहे जो अल्लाह पाक असां तव्हांखे हीउ मुबारक महीनो नसीब फ़रमायो आहे। त असांखे घुरिजे त हिन महीने में पंहिंजे लाइ दुआऊं घुरूं, पंहिंजे दोस्तनि जे लाइ, पंहिंजे वालिदैन जे लाइ ऐं पूरी उम्मत मुस्लिमा जे लाइ दुआऊं घुरूं। छो जो रोज़ेदार जी दुआ इफ़्तार जे वक़्तु ऐं सहरी जे वक़्तु उन्हनि जी दुआ क़बूल कई वेंदी आहे। त छो न असां अहिड़े मौक़े मां फ़ाइदो हासिलु कयूं। हीअ आख़िरी ॾिहाड़ा आहिनि त यकीनन रमज़ान मुबारक में अल्लाह पाक पंहिंजे बाननि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाईंदो आहे। त प्यारा दोस्तो, इन महीने में जेका राति आहे शब क़द्र जी राति आहे, इन राति जी बि इन राति जा काफ़ी फ़ज़ाइल आहिनि, बरकतूं आहिनि। त उन राति में बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में पंहिंजी पेशानी झुकाए करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां जेको घुरंदासीं यकीनन अल्लाह पाक अता फ़रमाईंदो। पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश, रोज़ी में रिज़्क़ में इज़ाफ़े जे लाइ दुआ, बरकतनि जी दुआऊं यकीनन अल्लाह पाक पंहिंजे बाननि जी दुआनि खे मक़बूल फ़रमाईंदो आहे। ऐं आख़िर में जेको ईद उल फ़ितर जो ॾिहाड़ो आहे उहो इनाम ऐं इकराम वारो ॾींहुं आहे। त उन ॾींहं ते सिर्फ़ु असां कपिड़नि ताईं महदूद न हुजूं, खाधनि ताईं महदूद न हुजूं, बल्कि उन ॾींहुं आजिज़ी ऐं इनकिसारी सां असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में दुआऊं घुरूं त या अल्लाह जेको हीउ महीनो तो असांखे नसीब फ़रमायो, इन महीने जे सदिके अॼु मुबारक महीने जे हिन मुबारक ॾींहं जे सदिके असांखे बरकत अता फ़रमा। ऐं हिन रमज़ान मुबारक में जेकी असां इबादतूं कयूं, नमाज़ूं, तरावियूं या जेकी क़ुर पाक जा ख़तम पढ़िया, उहे असांजा पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमा। यकीनन ईद उल फ़ितर जो ॾिहाड़ो मक़बूलियत वारो ॾींहुं आहे। उन ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में दुआऊं घुरूं। सिर्फ़ु खाधनि या घुमण जो ॾींहुं ईद उल फ़ितर न आहे, अल्लाह खे राज़ी करण जो ॾींहुं आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन ॾींहं ते पंहिंजे बाननि जी दुआनि खे क़बूल फ़रमाईंदो आहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इनामनि ऐं इकरामनि सां नवाज़ींदो आहे। त प्यारा दोस्तो, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हाणे वरी नए प्रोग्राम में नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।